साबिक़ सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर मोहम्मद सादिक जोखिर चयो आहे सिंध हुकूमत अवाम जी ख़िदमत करे रही आहे। कराची में दारुल तफ़ाल सुपरविजन एंड कंट्रोल बोर्ड की मीटिंग सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर मोहम्मद सादिक जोखिर की सदारत कैंप ऑफिस गुलशन इकबाल में थी। इजलास में सेक्रेटरी अब्दुल वहीद शेख, डायरेक्टर जनरल सोशल वेलफेयर सैफुल आबड़ो, MPA शमी मुमताज, सीनियर एडवोकेट शाह सरकी, राबिया निज़ामी ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिं दौरान दारुल तफ़ाल जे कानून जो जाइज़ो वरितो वियो ऐं कानून में तरमीम लाइ सिफ़ारिशूं कयूं वयूं। शमी मुमताज, राबिया असफर निज़ामी, सीनियर एडवोकेट शाह सरकी, डायरेक्टर कराची मैडम मुसरत, डिप्टी सेक्रेटरी होम निसार सोलंगी ते 6 रुकनी कमेटी जोड़ी वई। उन मौके ते सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर मोहम्मद सादिक जोखिर ख़िताब कंदे चयो त हर महीने बोर्ड जी मीटिंग थियण ज़रूरी आहे। अवां सभिनी जी मदद सां बहितरी अची सघे थी। असांजी कोशिश आहे त अवाम खे बहितरीन रिलीफ फराहम कयूं। सूबाई वज़ीर सादिक जोखिर चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी ख़ासि हिदायतुनि ते सिंध में यतीम खाना तामीर कराया वेंदा। जेके यतीम ॿार बेयारो मददगार आहिनि उन्हनि खे यतीम खाननि में शिफ्ट कयो वेंदो। हुन चयो यतीम खाननि में ॿारनि खे तालीम, सिहत, खाधे पीते जी शयुनि समेत ॿियूं सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। समूरनि यतीम खाननि खे बहाल करे बहितर खां बहितर कयो वेंदो। नाज़रीन, इन ते हिन वक़्त जो बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती।